Subscribe to our channel Sin TV HD Drama and press the bell icon for the latest updates. सिलसिला मोहब्बतुन जा सिलसिला मोहब्बतुन जा। माजिद छा थो ॾिसी एतिरी गहराई सां? असां तो तुंहिंजी न अखियुनि जंहिंमें समुंड जी छोलियूं पाण में केॾियूं न मस्त ऐं हिन में कुदरत वारे केतिरी न चमक भरी आहे। किरन ई उहो मोहबत जो समुंड आहे जंहिंजो को किनारो ई न ऐं तुंहिंजी अखियुनि जी इहा चमक मूंखे ॾाढी वणे थी। मुंहिंजूं अखियूं तोखे एॾियूं थियूं वणनि? दिलि त चवे थी हिन अखियुनि जी पिंबड़ी थी वई। तुंहिंजी अखियुनि जी गहराई में जेको मां समुंड ॾिसी रही आहियां माजिद, मूंखे यकीन आहे त तूं हुन में ज़रूर पार थी वेंदी। हा किरन, दिल जी ज़बान जंहिंजे फ़िक्र में आहे उन सां इक़रार करण खां किबाए थी। किथे मोहबत जे बदिले में इनकार न मिले ऐं हिन दिल जी उमेदुनि ते नाकामी जा ककर न छाइजी रहनि। माजिद, ईअं बि मुमकिन आहे त हुन जी दिलि में तुंहिंजे प्यार जा गुल फुटल हुजनि। कॾहिं कॾहिं दिलि चवंदी आहे त हुनखे चई छॾियो, पर अलाए छो दिलि हुनजे साम्हूं ईंदी आहे त घबराए वेंदी। चइबो त सीने ते जबल जहिड़ो बार बर्दाश्त करे सघे थो, पर महबूब जो इनकार बर्दाश्त नथो करे सघे। किरन, इंसान खे जॾहिं ख़ुशियूं वेझियूं ईंदियूं आहिनि उन्हनि खे हासिल करण जे लाइ हू दर्दनि जो दरिया बि पार करे वेंदो आहे। आख़िर केसीं ताईं दर्द जे सैलाब में ॿुॾंदो रहंदे माजिद? जेसीं ताईं दिलि जी मुराद पूरी न थी। माजिद, मूंखे मोकल ॾे त मां अधे वारनि जे घरां चकर हणी अचां। छो? हींअर ई त पूरो हफ़्तो तूं उते हुईं, ॿीहर वञणु ज़रूरी आहे? 15 ॾींहं थी विया आहिनि, अधे वारनि जे घर कोन वई आहियां। माजिद, तूं बि मासी जे चवण ते थो लॻी? अम्मा मूंखे कोन चयो आहे, पर तूं जो हर हफ़्ते ईअं रओ मथे ते रखी माइटनि ॾांहुं वेंदीअं, कॾहिं सोचियो अथई त माण्हू छा चवंदा? माण्हुनि जी ॻाल्हि कोन्हे माजिद, इहो सॼो कमु मासी मुसरत जो आहे, जंहिंजे चवण ते तूं मूंखे पंहिंजे माइटनि ॾे वञणु नथो ॾीं। हर ॻाल्हि में तोखे अम्मा दुश्मन छो थी लॻे? आख़िर तूं अम्मा जी दुश्मन छो थी बीठी आहीं मीना? मां थी तुंहिंजी माउ खे तंग कयां? तुंहिंजी माउ मुंहिंजो जीअणु हराम करे छॾियो आहे, हाणे त तूं बि उनजी पुठि भराई पियो करीं। आउं अम्मा जी पुठि भराई नथो कयां, हूअ मुंहिंजी माउ आहे, उन सां अहिड़ो रवैयो न कर। मां बि त तुंहिंजी ज़ाल आहियां, तोखे मुंहिंजो बि त ख़्यालु रखणु घुरिजे। छा कयां अमीना, आउं तोखे जीअ खां वधीक मिठो घुरंदो आहियां। तुंहिंजी ॻाल्हि ॿी आहे, मासी त मुंहिंजो टको मान नथी रखे। अमीना, जेकॾहिं हूअ तोखे बुरो भलो चवे थी त प्लीज़ तूं मुंहिंजे करे बर्दाश्त कर। तुंहिंजे करे ई त मासी जे मेहणनि ऐं गारियुनि खे ॿुधंदी आहियां। माजिद, न त मासी त मूंखे घर छॾण जहिड़ो करे छॾियो आहे। जॾहिं मासी मछरजे थी त मुंहिंजे लाइ जहिड़ो क़यामत करे पई छॾे, पर पोइ बि मूंखे तुंहिंजो ख़्यालु थींदो आहे त ज़हर जो ढुक भरे छॾींदी आहियां। अमीना, तूं मूंखे साह खां वधीक प्यारी आहीं, मूं कॾहिं तोखे झिणक कोन ॾिनी हूंदी। सदाईं मासात मिठी ज़ात सम्झी तोसां मोहबत कंदो आहियां। हल हल कूड़ा, अहिड़ियूं ॻाल्हियूं न कर। इन ॻाल्हि में तिर जेतिरो कूड़ कोन्हे। सोरहां ना सच थो चवां त मुंहिंजी दिलि में सदाईं तुंहिंजे लाइ प्यारु हूंदो आहे। हा हा, छॾ हाणे इन ॻाल्हियुनि खे, मूंखे 7 सुरी धूरी वठी ॾे। चङो बाबा, खोड़ धुरियूं, सुभाणे ई दुकान तो वञी तुंहिंजे लाइ 7 सुरी धुरी खणी ईंदुसि। बसि हाणे तो ख़ुशि न? ऐं हा, वाला बि नवां वठी ॾे मूंखे, हाणे ही पुराणा थी विया आहिनि। चङो, इहे बि तोखे मिलंदा, सिर्फ़ु घर में ख़ैरियत सां रहो, बाक़ी सोन खोड़ तुंहिंजे लाइ।
अधी मुसरत अॼु वॾा पेर कया अथई, एतिरनि ॾींहंनि खां पोइ भुलिजी आई आहियां असांजे घर। बसि भाॼाई छा कयां, सिक त ॾाढी लॻंदी आहे। रोज़ चवंदी आहियां त अॼु वञा अधे वारनि ॾे चकर ॾेई अचां, पर टाइम ई नथो मिले। भेण ॿियो त सभु ख़ैरु आहे नी, माजिद ऐं राशिद बि ख़ुशि हुया? हा दा, उहे बि ख़ुशि आहिनि। बसि वीचारा बचिड़ा सॼो ॾींहुं सोन जे कम में दुकान ते पूरा लॻा पिया आहिनि। अधी मुसरत पारस कीअं हुई? बसि भाॼाई पारस खे आहे मिड़ई ज़िंदगी गुज़ारणी, सो अलाह कंदो ॾुखी सुखी गुज़ारे वेंदी। छो अधी, घर में ॾुखी आहे छा? बसि भाॼाई जीअं इमरान जा पंहिंजी भेण कन थी भरे, उन जे चवण ते थो हले। मुंहिंजी धीअ सां ॾाढा ज़ुल्म थो करे, पारस सां वॾो वेल आहे। छो पर ॿुधड़ो थो आहे अधी, पाण में मसात आहिनि, घर में घटि वधाई त थींदी आहे। केरु सम्झाए अदा हिन भरंदड़ भाउ खे? अलाह सम्झाए थो हिनजी। भला भाॼाई अदा इब्रार नज़र कोन थो अचे? अधी इब्रार सरकारी डॉक्टर थी वियो आहे, वियो आहे ड्यूटीअ ते, शाम जो 5 बजे मोटी ईंदो। अधी चङो थियो तूं अची वई आहीं। छो भाॼाई ख़ैर त आहे? अधी इब्रार खे असां शादीअ लाइ चई बीठा आहियूं, शादीअ लाइ मञे ई कोन थो। तूं अॼु राति हुनखे ज़रूरु मञाईंदीअ। हा दी, छोकिरी बि जवान थी वई आहे, अॼु गुलाब तां बि ॿार रहंदो ऐं पुट इब्रार जूं ख़ुशियूं बि अखियुनि सां ॾिसी वेंदासीं। अलाए छा हयाती रहूं अलाए न रहूं। अदा अलाह साईं तव्हांखे वॾी हयाती ॾे, असांजे मथां छपर छांव हुजो। बाक़ी इब्रार अचे त मां हुनखे सम्झायां थी। हा दी, हाणे असां तोखे कोन छॾींदासीं, तूं जेसि ताईं इब्रार खे शादीअ लाइ न मञाईंदीअ। छो न भाॼाई, इब्रार खे रुगो अचणु ॾे, असली हिकु कान ॿुधंदीमांसि। जेसि ताईं शादी जे लाइ हा न कंदो न, तेसी ताईं इब्रार खे ॻाल्हाइण जो वारो ई कोन ॾींदसि। बसि न। अचो किरण, ॿियो? थैंक यू सर। सर अमीर साहब चयो आहे त मां तव्हां खां पंहिंजी पेमेंट पाण ई वठी वठां। किरण पहिरियों इहो ॿुधायो, तव्हां थधो पीअंदव या गरम? तव्हां तकलीफ़ न कयो, पर जेकॾहिं नथा मुड़ो त पोइ चांहि बिस्किट घुराए वठो। ठीकु आहे। सुधीर बबलू सां गॾु चांहि ऐं बिस्कुट खणाइजो। सर एतिरी तकलीफ़ छो था कयो? ॾिसो किरण, मुंहिंजो नालो साबिर आहे, सर न। पर जेकॾहिं तव्हां माइंड न कयो त मां तव्हांखे किरण सॾियां? जी सर, तव्हां मूंखे किरण चई सघो था। त पोइ तव्हां मूंखे साबिर चई सघो था? जी सर। सर न किरण, सिर्फ़ साबिर। किरण हिकिड़ी ॻाल्हि तव्हां खां पुछां? जी पुछो। हिन महदूद ऐं थोरी इनकम मां तव्हांजो वक़्तु कीअं थो गुज़रे? जी सर, मां हिननि मां थोरो थोरो करे ख़र्च कंदी आहियां। ऐं वरी तव्हां जहिड़ी बहितरीन मॉडल वटि घटि में घटि हिकु गाॾी हुजणु त ज़रूरी आहे। कॾहिं कॾहिं गाॾी जी ज़रूरत महसूस थींदी आहे, पर छा कजे। कंहिं शाइर उर्दू में न चयो आहे त हज़ारों ख्वाहिश ऐसी कि हर ख्वाहिश पे दम निकले। किरण ही वठो तव्हांजी पेमेंट। थैंक यू सर। हेलो। हेलो किरण, मां माजिद पियो ॻाल्हायां। हाँ हाँ माजिद, मूं तोखे सुञातो। ॿुधाए कीअं यादि कई? तव्हांखे विसारो किथे आहे जो यादि करण जी ज़हमत कयूं। छा मतिलब? मतिलब त तव्हां सां रिश्तो ई अहिड़ो आहे जंहिंखे विसारे ई नथो सघिजे। मारोड़ त ॾाढा मिठा हूंदा। हा ईअं त आहे, पर पुफाट बि ॾाढा मिठा थींदा आहिनि तो जहिड़ा। छा ॻाल्हि आहे माजिद, फ़ोन कई, ख़ैर त आहे? अम्मा तव्हां ॾे आयल आहे, हुन सां कुझु ज़रूरी ॻाल्हाइणो हुयो। जेकॾहिं तव्हांजे साम्हूं वेठी आहे त हुनखे फ़ोन ॾिजो। हा मूंखे ख़बर आहे, पुफी असांजे घर आई आहे ऐं अञा कुझु ॾींहं असांजे घर रहंदी,
तव्हां पुफी खे वठण न अचिजो। ज़ैनब, छो किरण काने का सुती पई आहे छा? अञा उथारीस चांहि वांहि पे। सुती पई आहे तो वारी लाडली। अञा ताईं निंड पई आहे? उनजी तबियत सही आहे न? बाबा, अदीअ जी निंड पूरी कोन्हे थी, इन्ही करे सुती पई आहे। हाँ, तबियत त ठीकु आहे तसे। बाबा, सिहत जे लाइ एतिरी निंड चङी कान्हे का। तूं वञ उथारीस। न बाबा, मूंखे धड़का ॾींदी। कहिड़ो घर जो कमकार करणो अथसि, भली सुम्ही पई हुजे। हेलो, माया, तव्हां केरु? सुबुह सुबुह सां छो निंड फिटाई अथव? केरु था ॻाल्हायो? एतिरो जल्दी विसारे छॾियो आहे? तव्हां आहियो केरु? पंहिंजो नालो ॿुधाइण जी तकलीफ़ कंदव? तव्हां जेकॾहिं नथा सुञाणो त पोइ नाले ॿुधाइण जी कहिड़ी ज़रूरत आहे? तव्हांजी कंप्लेन दर्ज कराईंदसि। तव्हां कंहिंखे बि फ़ोन ते तंग न कयो। एतिरी कावड़ न कयो किरण साहिबा, आईंदा तव्हांखे फ़ोन कोन कंदुमि। पर तव्हां आहियो केरु? नालो छो नथा ॿुधायो? नथी मुणी न त ॿुधायां थो त मां साबिर आहियां। साबिर। सॉरी। छाजी सारी? असल में मूं तव्हांखे सुञातो कोन, इन जे लाइ सॉरी। ॿुधायो, सुबुह सुबुह कीअं यादि कयो अथव? तव्हांखे विसारियो ई किथे आहे, पर तव्हांजी वरी कहिड़ी ॻाल्हि कजे जो 24 कलाकनि खां अॻु में ई तव्हां मूंखे विसारे छॾियो। अव्हां जूं वॾियूं महिरबानियूं साबिर साहब। तव्हां ते त का महिरबानी कोन कई अथमि। हा, पर हाणे सोचियो आहे त तव्हां ते महिरबानी कजे। हूं तव्हांजी ॻाल्हि कोन सम्झी साबिर साहब। किरण, तव्हांखे गाॾी ॾाढी वणंदी आहे न? तव्हां मुंहिंजे शोरूम ते अचो, तव्हांखे मां किस्तनि वारी कार ॾियां। ऐं हूअं बि तव्हांखे कार ॾाढी वणंदी आहे। तव्हांजी महिरबानी थींदी, पर फ़िलहाल डाउन पेमेंट त मूं वटि आहे ई कोन। उन जी परवाह न कयो, एडवांस के कमर्शियल जी पेमेंट वो ॾेई छॾींदासीं। अच्छा ॿुधो, मां शोरूम ते तव्हांजो इंतज़ारु कंदुमि। ठीकु आहे, वॾी महिरबानी साबिर साहब। मां हींअर ई तयारु थी अचांती। ओके। आई ॼार में मच्छी। जावेद, ही सामान खणी गाड़ी में पहुंचाए। जी अदा। केॾां वञो पिया अदा? राशिद मां वञा थो मामे वारनि। काफ़ी ॾींहं थी विया आहिनि, कोन वियो आहे। अमड़ खे बि उतां खणी अचिणो आहे ऐं इन बहाने मामा वारनि जी मयार बि लाइ। ठीकु आहे अदा, पर मोटनि जी कजो। हा, बसि मामे वारनि सां मिली उतां जल्दी अमड़ खे खणी आओ वापसि। सर, हिकु ॻाल्हि चवां? हा चओ। जंहिंजे लाइ तव्हां एतिरा उदास रहंदा आहियो, जे उहा छोकिरी उन पासे हुजे जाॾे तव्हां वञो था, त उनखे पंहिंजे दिलि जो हाल ज़रूरु ॿुधायो। हा जावेद, कोशिशि कंदुसि त हुनखे पंहिंजे दिलि जे इक़रार जो आईनो ॾेखारियां। हा सर, केसीं ताईं पंहिंजो पाण खे पचाईंदा रहंदव? हुनजे अॻियां ज़बान ते मोहर लॻी थी। सर, इंसान खे घणे इंतज़ार जी रांदि न खेॾणु घुरिजे। अॼुकल्ह जे तेज़ तरीन दौर में तव्हां उन छोकिरी खे पंहिंजे दिलि जो हाल ॿुधाइण खां सवाइ उन जे इश्क में एतिरो चिलो पचायो आहे, तव्हां त आशिक़नि जी तारीख़ में नओं बाब लिखियो आहे। हा यार, पोइ बि डिॼां थो त हुन जे अॻियां कयल रियाज़त क़बूल पयल आहे। इश्क जी निमाज़ हर जाइ ते ऐं हर हालत में अदा बि थी वेंदी आहे ऐं क़बूल बि पइजी वेंदी आहे। मूं तुंहिंजो मतिलबु कोन सम्झो। इश्क में इज़हार जी वॾी अहमियत आहे। इज़हार इश्क मेराज ते वठी वेंदो आहे। हा जावेद, अॼु इक़रार जा सभई बंदि कयो।
ही गाड़ी तमामु वॾी आहे, तमामु महांगी आहे। मूंखे का नंढी गाड़ी ॾेखारियो मुंहिंजी रेंज जे मुताबिक़। किरण, कहिड़ो मां तव्हां को हाणे कैश थो घुरां। तव्हांखे जेका बि गाॾी वणे न तव्हां खणी वञो। सर गाॾियूं त सभु सुठियूं आहिनि, पर ॾिसो मुंहिंजी दिलि ईअं थी चए त तव्हां हिकिड़ी गाॾी काए वञो, पर जेकॾहिं तव्हांजी दिलि भरिजी वञे त वरी ॿी खणी वञिजो। इन जे लाइ मूंखे पहिरियां केतिरा पैसा जमा कराइणा पवंदा? किरण, तुंहिंजी हिकिड़ी मुस्कुराहट मुंहिंजे लाइ सॼी दौलत आहे। सर मूं तव्हांजो मतिलबु कोन सम्झो। सम्झ में मूंखे बि नथो अचे किरण। मुंहिंजी दिलि तव्हांजी पहिरीं नज़र में तव्हांजा ई गीत ॻाइणु शुरू कया आहिनि। ही तव्हां छा चई रहिया आहियो सर? न किरण, हे बसि थोरो मज़ाक पे कयां। सर मूंखे त तव्हांजे लफ़्ज़नि में हक़ीक़त नज़र थी अचे। पर जेकॾहिं मुंहिंजे हिननि चयल लफ़्ज़नि में हक़ीक़त बि हुजे हा न, पोइ ॿुधायो किरण तव्हांजो फ़ैसिलो छा हुजे हा? सोचणो पवंदो। न न, दिलनि जा सौदा त बग़ैर सोचण जे थींदा आहिनि। सोचे वापार त जानवरनि जा कम आहिनि। हा, पर चवंदा आहिनि त मिटी जे घड़े खे बि वॼाए वठिजे साबिर साहब। ॾिसो किरण, वॼाए वठण वारा घड़ा बि ओसि ताईं पाणी थधो कोन कंदा आहिनि जेसि ताईं उन्हनि खे छांव में न रखिबो आहे। ख़ैर, मूंखे हाणे हलणु घुरिजे, काफ़ी देरि थी वई आहे। ठीकु आहे किरण, हलो मां तव्हांखे घर छॾे थो अचां। बाक़ी सुभाणे तव्हां पंहिंजी गाॾीअ में वेंदव ऐं अॼु मां तव्हांजी गाॾी जा कागज़ तयारु कराए छॾींदुमि। अॼु किरण सां पंहिंजी मोहबत जो इज़हार कंदुसि। उनखे ॿुधाईंदुसि त तुंहिंजी मोहबत मुंहिंजी मुठ में कोयड़े जीअं तानी करे चइनी पासनि सां दिलि ते कब्ज़ो कयो आहे। पर उनखे कीअं चवां त मुंहिंजी तोसां केतिरी मोहबत आहे। जे किरण खे इहा ॻाल्हि बुरी लॻी त पोइ छा थींदो? ऐं मामा छा सोचींदो त मां हुनजी धीअ में मेरियूं अखियूं विधियूं आहिनि? हा, इहो बि त सोचे सघे थो त उनखे मुंहिंजे अंदर जी कहिड़ी ख़बर त मां किरण सां केतिरी मोहबत कंदो आहियां ऐं कॾहिं खां उनखे चाहींदो आहियां। जेसीं ताईं मोहबत जी कथोरी खिलंदी न, तेसीं ताईं मुंहिंजी ज़ुबान ते मुहर लॻल हूंदी। अस्सलाम वालेकुम। एतिरनि ॾींहंनि खां पोइ आयो आहीं पुट। कॾहिं कॾहिं माण्हू माइटनि खे बि यादि रखंदो आहे। अम्मा, पुफी असां वटि कोन आई आहे। माजिद त वरी बि हुनजो पुटु आहे। अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे रम। पर छा पुफाट, साल फिरी विया आहिनि, न तूं ऐं न ई वरी पुफी आई आहे। ईअं माण्हू सखणो सलामनि खां बि वियो। अम्मा तव्हां ॾे न आई आहे छा? उन बि तो वांगुरु असां ॾे अचणु बंदि करे छॾियो आहे। ईअं थो लॻे ॼण असां तव्हांजा माइट ई न आहियूं। पर मामी, अम्मा त कल्ह खां वठी तव्हां ॾे आयल आहे। मूं सम्झो त अम्मा हिते ई हूंदी त पोइ मामा आबिद अम्मा खे न छॾियो हूंदो। पर मां अम्मा खे वठी तव्हां वटि ज़रूरु ईंदुसि। ॾिठई अम्मा, पुफी काल्ह खां वठी चाचे वारनि जे घर आहे। असां ॼण जा माइट ई कोन आहियूं। न रम न, अहिड़ी ॻाल्हि न आहे। अहिड़ी ॻाल्हि आहे अदा। अम्मा ॾिस न, पुफी बि हुते ई रही पई, असां वटि आई कोन्हे। इन जो मतिलबु आहे त असां सां फ़र्क़ु थी करे। फ़र्क़ु भला कहिड़ो आहे? पर मामा गुलाब नज़र कोन थो अचे। मामा त वियो आहे स्टॉप ते गाॾी काए। बाक़ी किरण उहा वई आहे शॉपिंग करणु। चङो रम, इन्हनि मां हिकिड़ो तुंहिंजे लाइ आहे ऐं ॿियो रम जे लाइ आहे। ॾाढो सियाणो आई अदा। मुंहिंजी कावड़ियल दिलि खे तोहफ़नि सां थो रिझाई। अदा बि चवीं थी ऐं कावड़ बि करी थी। रम कॾहिं ॿाहिरनि सां कावड़ न थींदी आहे। तॾहिं त चाहींदे बि तोसां कावड़ नथी करे सघां। चङो मामी, हाणे मां हलां थो। अम्मा बि मामा आबदारनि न ई वेठी हूंदी। उन्हनि खे मां वठी करे पोइ तव्हां चकर हणां थो। न अदा, अॼु तव्हां असां वटि ई रहंदव। राति जो वाइदो त नथो कयां, बाक़ी लाज़मी ॿिए ॾींहुं ज़रूरु चकर लॻाइबो। त भई मुंहिंजी तव्हां सां कावड़ साॻी रहंदी, बसि न?
एतिरनि ॾींहंनि खां पोइ आहियूं पुट। अॼोको ॾींहुं खणी असां वटि ई रही प। न मामी, हाणे देरि काफ़ी थी वई आहे। अम्मा जन खे बि वठी अचिणो आहे। इनशाला ॿिए चकर ज़रूरु अचो। महिरबानी। किरण ॾिस न, केॾो न सुकून आहे हिन समुंड जे सीरनि में। ईअं थो लॻे ॼण काइनात जा समूरा रंग समायल आहिनि हिन समुंड में। हाँ साबिर, समुंड जो छोलियूं वाकई साह खे सुकून ॾींदड़ आहिनि। इहा ई त हिकु जॻह आहे जंहिंजी लहरुनि सां इंसान पंहिंजूं ख़ुशियूं ऐं ॾुख वंडे सघे थो। ॾिस किरण, चवंदा आहिनि न, समुंड जे छोलनि जी गहराई इंसान जी दिलि ताईं पहुचंदी आहे। को बि इंसान इन ख़्वाजा ख़िजिर जे अॻियां पंहिंजी दिलि जी फ़रियाद रखे, उन सां इंसाफ़ ज़रूरु थींदो ऐं उन जे मन जूं मुरादूं बि ज़रूरु पूरियूं थींदियूं। जे हाँ साबिर, समुंड में एतिरी त करामत आहे। तॾहिं त हिन जे दीदार जे लाइ हिते हर ईंदड़ माण्हू जी दिलि छोलियुनि खे ॾिसी ख़ुशि थींदी आहे। किरण, मां बि समुंड जे छोलनि खे ॾिसी अलाह पाक खां दुआ थो घुरां त मुंहिंजे दिलि जी तमन्ना बि पूरी थिए। तव्हां वटि कहिड़ी शइ जी कमी आहे जेका तव्हां दुआ में घुरो था? किरण, दिलि ऐं रूह जे रिहाण करण जे लाइ मोहबत घुरिजे। इन जे लाइ ख़्वाजा ख़िजिर जे अॻियां दुआ घुरण आयो आहियां। अलाह तव्हांजे मन जी मुराद पूरी करे। पर हू चवंदा आहिनि न, अखियुनि खे उञ तॾहिं लॻंदी आहे जॾहिं अखियूं किथे वञी अड़बियूं आहिनि। किरण, अड़ियल त आहियां मां, पर अखियुनि जी उञ उजाइण जे लाइ मां हिन समुंड जे छोलनि खे दान ॾिनी आहे। सर, मुंहिंजी सम्झ में इहा नादानी हूंदी जेका तव्हांजे दिलि जो तोहफ़ो क़बूल नथी करे। नादान त आहे न किरण, पर छा सर? तव्हां हुनखे पंहिंजी दिलि लॻी जी ॻाल्हि ॿुधाई हूंदी। न किरण, न। अञा त हुनजो दीदार करे मां पंहिंजी दिलि खे आथत ॾींदो आहियां त हूअ मुंहिंजी मोहबत खे क़बूले। पर डिॼां थो किरण त किथे इनकार न करे। जेकॾहिं हुनजे सीने में दिलि हूंदी त हू मुर्गी तव्हांजी मोहबत खे मान ॾींदी। किरण। जी सर। चुप छो थी वियो? आई लव यू किरण, आई लव यू। किरण, मुंहिंजी दिलि जी मुराद हिकु तूं ई आहीं। सर, ही तव्हां छा चई रहिया आहियो? किरण, ॾिस, इनकार न कजांइ। पर मां किरण, छा मां तुंहिंजी मोहबत जे क़ाबिल न आहियां? न सर, अहिड़ी ॻाल्हि न आहे। पर किथे ज़मीन, किथे आसमान, किथे तव्हां अमीर, किथे मां ग़रीब छोकिरी। मां कांडेरनि ते ज़िंदगी गुज़ारण वारी ऐं तव्हां महलनि में रहण वारा। इहो कीअं थो थी सघे सर? तूं मुंहिंजी दिलि जी राणी आहीं किरण। बसि मूंखे सिर्फ़ु इहो ॿुधाए, तूं मुंहिंजी मोहबत खे मान ॾींदी आहीं या न? किरण, छा मुंहिंजी दिलि जी मुराद ईअं ई अधूरी रहिजी वेंदी? न सर, अहिड़ी ॻाल्हि न आहे। जी मामा, अल्लाह पाक जो शुक्र आहे मां ठीकु आहियां। तव्हां त ठीकु आहियो न? हाँ पुट, मां ख़ुशि आहियां। तूं त पको थी वियो आहे, साल में बि चकर नथो वणे। हा मामी, अॼुकल्ह त ज़माने जा एतिरा कम थी विया आहिनि। सच पुछो त असली मानी खाइण जो टाइम बि नथो मिले। हाणे बि सोचूं त अम्मा खे वठी वञा। मामी वारा वेठा इंतज़ारु पिया कनि। पुट माजिद, मूंखे बि अधे रहायो न त मां बि कॾो का घर अची वञा। अम्मा, हाणे बि आउं मामा गुलाब वारनि थींदो आयुसि। वेठा तुंहिंजा ई ॾुख पिया कनि। अलाए छो मामी त असांजो चकर ई कोन थी वञे। बसि पुट, अॼु सभई असां ओॾां ई वेंदासीं ऐं उन्हनि जा वञी ॾुख ख़तमु करे ईंदसि। चङो थियो तूं अची वई पुट। छो मामी, ख़ैर त आहे न? ख़ैर आहे पुट, राति अॼु गुलाब ॾे हलंदासीं। छो मामा, छा थियो आहे? पुट इबरार जी कुंवार खे वरवा में विहारण जी तारीख़ वठणु वेंदुसि। पर मामा, इबरार जी शादी मामे जे घर में? हा माजिद, पंहिंजा पाण में आहे। हूअं बि असां किरण ऐं इबरार जो रिश्तो नंढपण खां ई करे छॾियो। बसि हाणे त रुॻो हस्ब रवायत रस्मूं पूरियूं करणियूं। किरण ऐं इबरार जी शादी?
हा पुट, हाणे तोखे असां कोन छॾींदासीं। राति इब्रार जी कुंवार खे वनवा में विहारे अचूं, पोइ तूं वञजांइ घर। बाक़ी अदी मुसरत खे हाणे त मां कोन छॾींदसि। मामी मूंखे ज़रूरी कमु आहे, बाक़ी अम्मा खे तव्हां हिते रहायो। बाबा छॾ ज़िद खे, तूं बि अॼु खणी रही पोइ हलियो वञा। न मामा, मां मारोट जी शादी ते ईंदुसि, बसि हाणे मूंखे इजाज़त ॾियो। ठीकु आहे बाबा, तुंहिंजी मर्ज़ी। जेकॾहिं को कमु अथई त भली वञ, बाक़ी अदीअ खे मां सुभाणे पाणे छॾणु ईंदुसि। चङो अम्मा, हाणे मां हलां थो। ठीकु आहे। ठीकु आहे पुट, मां सुभाणे ईंदसि। चङो मामा, साईं दुआ में यादि। ड्रामा सीरियल सिलसिला मोहब्बतुनि जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।